नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। मिरपुर ख़ास ब्यूरो टाइमनि में मुख़्तलिफ़ ज़िलनि जा मुख़्तलिफ़ जेके मसइला हुआ असां मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइम में जेके हाईलाइट कया। हिन वक़्तु असां अगरि जेको हिन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ास ज़िलो जेको 7 तालुक़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें तालुको हुसैन बख़्श मरिया, तालुको सिंधड़िया, मिरपुर ख़ास आहे, डिगड़ी, जुडो, नवकोट, 7 तालुक़नि ते मुश्तमिल आहे। तक़रीबन हिन जी जेका आबादी आहे 18 खां 20 लखनि जी आबादी सॼे ज़िले जे अंदरि आबादी आहे। बस असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि हिकु त इंक्रोचमेंट जो वॾे में वॾो मसइलो आहे। उन खां अलावा मिरपुर ख़ास ज़िले जो 2011 जी बरसातनि खां पोइ ड्रेनेज सिस्टम मुकमल ख़तमु लॻो पिया। उन खां पोइ असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि हिन वक़्तु जेके कब्ज़ा माफ़िया तमामु घणा जेके सरगर्मनि, असीं उन हवाले सां तव्हांखे असीं ॿुधाईंदासीं त मिरपुर ख़ास सिर्फ़ु शहर जी तक़रीबन 8 खां 10 लख जी आबादी आहे, जिते मिरपुर ख़ास शहर जे अंदरि जेको क़ब्रस्तान जेके आहिनि सिर्फ़ु तक़रीबन 7 खां 8 क़ब्रस्ताननि, जिन में जेको आहे मजीद शाह बाबा आहे, साबू शाह क़ब्रस्तान आहे, दरगाह ताज धणिया, मीर जो प्लाट आहे, या हमीदपुर आहे, महमूदाबाद आहे, बांसियाबाद आहे, या फौजी क़ब्रस्तान समेत 7 या 8 क़ब्रस्ताननि। हेॾी वॾी आबादी हूंदे मिरपुर ख़ास शहर में जेको कराची में हमेशह इहो थींदो आहे त कराची में क़ब्रनि लाइ जॻह न हूंदी आहे, उते तमामु वॾी आबादी हूंदी आहे। हिन वक़्तु मिरपुर ख़ास शहर में जेतिरा बि क़ब्रस्तान उते बिल्कुलु जॻह कोन्हे। ऐं अगरि को माण्हू फोत थी थो वञे त उतां जा जेके माण्हू परेशान था थिया वञनि, केॾीमहिल कहिड़े क़ब्रस्तान ते खणी था वञनि त केॾीमहिल कहिड़े क़ब्रस्तान ते खणी था वञनि। उन हवाले सां जेके हिननि क़ब्रस्ताननि में जेके गोरख वेठा आहिनि उन्हनि बि पंहिंजो हिकिड़ो कारोबार ठाहे छॾियो आहे। फ़ी क़ब्र 5000 खां 8000 रुपया क़ब्र जा वठंदा आहिनि। उन्हनि जो तरीक़ेकार इहो ई आहे त अगरि जेके क़ब्रूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे खोटे उन्हनि जे हॾा ॿी जॻहनि ते रखी छॾंदा आहिनि, पूरे छॾंदा आहिनि, उते क़ब्र ठाहे माण्हुनि खां पैसा कमाइण जो ज़रियो करे छॾंदा आहिनि। ताज़ो असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ास जो तारीख़ी क़ब्रस्तान जेको इस्माइल शाह क़ब्रस्तान आहे, जिते कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि। गटर अची जा जेके लंघ आहिनि उते गटरनि जा ॾेख ॾेई रहिया आहिनि। उन खां अलावा क़ाइम सिनेमा जो क़ब्रस्तान आहे मिरपुर ख़ास शहर जो, सॼो जेकॾहिं पाणी वञे थो गटरनि जो त उन क़ाइम सिनेमा वारे जेके क़ब्रस्तान में वञे थो। खोड़ सारियूं जेके अहिड़ियूं क़ब्रूं आहिनि जेके उन गटरनि जे अंदरि आहिनि, ऐं माण्हू जेकॾहिं पंहिंजनि प्यारनि वटि उते दुआ घुरण लाइ अचनि था, या उते जेकॾहिं कंहिं ईद मुराद ते या गुल छटकारनि अचनि था त उते बि होशियारूं ॾेई रोईंदा आहिनि। मगर छाजे करे त मिरपुर ख़ास में जेतिरा बि क़ब्रस्तान आहिनि कब्ज़ाखोरनि जे वर चढ़ियल आहिनि। अगरि जेकॾहिं थोरी घणी जॻह बची आहे त इहो गटरनि जो जेको पाणी उन्हनि में थो वञे। उन हवाले सां असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ास में जेके मुसलमाननि जा क़ब्रस्तान हुजनि, चाहे क्रिश्चन जा क़ब्रस्तान हुजनि, चाहे हिंदुनि जूं मसाण हुजनि, एतिरे ताईं कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि। ऐं इंतिज़ामिया चाहे चूंडियल नुमाइंदा हुन ते को बि ध्यानु कोन था ॾियनि। अचो त उन हवाले सां मिरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ क़ब्रस्ताननि जा तव्हांखे ॾेख ॾेखारियूं, उन्हनि जा तव्हांखे वीचार ॿुधायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। पोयां हिते सभु घर बर ठाहिया पिया आहिनि, क़ब्रूं लॻियूं पियूं आहिनि घरनि में। अञा ताणी आहिनि वॾियूं पकियूं पकियूं क़ब्रूं आहिनि। अलाए केरु आहिनि, पुछण वारो कोन आहे। बल्दिया वल्दिया ईंदी आहे ॾिसी वेंदी आहे पोयां। हा, हिते पोयां गंद लॻियो पियो आहे, नाला लॻिया पिया आहिनि, पोयां गंदगी लॻी पई आहे। सफ़ाई वफ़ाई अलाए कहिड़ी कोन ईंदो आहे। कब्रिस्तान के अंदर गंदा पानी सारा, घरों के इस साइड कोई नाली नहीं है, सब तख्ती डूबी पड़ी है, कोई चार दीवारी नहीं है, कोई रास्ता नहीं है, कोई इधर देखभाल नहीं है, कोई आता नहीं है इस साइड। यहाँ पे सारी तख्ती अल्लाह के नाम, इससे बढ़कर कुछ भी नहीं, डूबे पड़े हैं टटियों में। कोई नाली निकाल, कोई गवर्नमेंट की तवज्जो इस साइड नहीं है, सारी कब्रें दबरी हैं। कब्जा देख लो आपके सामने, जो कब्रिस्तान में बढ़ते हुए आ रहे हैं वो देखो सरेआम है, नीचे कब्रें दबाते हुए ऊपर बढ़ते हुए आ रहे हैं। इस चारों साइड ये पहले सारी कब्रें थी, अब सारा ये घर बना के बंद कर दी। कोई पूछने वाला नहीं है, कोई कार्रवाई नहीं होती, देख के चले जाते हैं सारे। अभी भी देखो तख्तियाँ सारी डूबी पड़ी है टट्टियों से, कोई नाली निकाल नहीं है आगे। गवर्नमेंट का निज़ाम ऐसा हो ना, कोई नाली का निज़ाम बना दे कुछ, फिर भी चलो एक साइड गंज आवे, है ही नहीं कोई इधर निज़ाम। बेहरमती हो रही है। असां दरगाह जी देखभाल कंदा आहियूं। पहिरीं मुंहिंजो वालिद साहब फ़क़ीर मोहम्मद रहम, पोइ वरी असां औलाद आहियूं, उन्हनि जो संभालियूं पिया दरगाह क़ब्रस्तान, राति ॾींहुं देखभाल कंदा आहियूं। अच्छा, उन खां पोइ छा आहे जो राति जो जनाज़ा ईंदा आहिनि 12 बजे 1 बजे। बाक़ी अलाह करे ख़ुशि हुजनि, नंढो ऑफिसर खां वठी वॾे ऑफिसर ताईं मूंखे हिते साईं जा उर्स लॻंदा आहिनि, उन में ॾींदा आहिनि सिक्योरिटी। ऐं उन खां पोइ जेको सो
परमानेंट पुलिस हर शइ ॾींदा आहिनि सिक्योरिटी। इरादे सां हू रिकॉर्ड मुताबिक़ जेको आहे जो मुख़्तियारकार जो 7 एकड़ आहे सम्झे। हींअर हाणे इहा ख़बर न आहे, बाक़ी कुझु कब्ज़ा ग्रुप आहिनि जंहिंमें आऊं जेको 2-3 तारीख़नि केस विढ़ा पियो सम्झे। कब्ज़ा बि कुझु कया हुआ जी हाँ। ऐं बाक़ी DC साहब मूंखे जेको दरख़्वास्त ॾिनी आहे उहो सेवर बथियूं जेके उहे मूंखे लॻाए ॾियनि जो राति जो जना सही क़बरूं मींहं में वेही वेंदियूं आहिनि। पोइ आउं फी सबिल्ला दरगाह जी हाज़ुरी भरंदो आहियां, पोइ मिटी बिटी विझी वरी कुझु जान हलाईंदा आहियूं। बाक़ी नज़रानू को ॾे थो को नथो ॾे, पोइ उहो बालकनि जे राह में हलाईंदा आहियूं सम्झे। कंहिंखे घुरंदा कोन आहियूं त बाबा ॾियो हीउ करियूं हू करियूं न, असांजो कमु जेको फी सबिल्ला। हिते 4 अहिड़ा मोज़िज़ माण्हू आहिनि जेके असांखे चवनि था बाबा असां कोन हटाईंदासीं। पठान ग्रुप आहिनि हिते, हिन पासे बि अची आहे बाबा जी हाजन शाह बाबा, इस्माइल शाह बाबा जी कब्रिस्तान। पर कब्रिस्तान जी 4 दीवारी असांखे ॾे अलॻि कराए छॾी आहे DC साहब। ऐं बक़ाया हिन पासे माहौल आहे जेको कुझु वेठा आहिनि माण्हू। हा कंहिंजा मतिलबु कागज़ बि कोन आहिनि, आहे त बाबा जी प्रॉपर्टी। असां चवंदा कब्रूं ठाहिनि, 4 कब्रूं ठहनि त सुठो आहे। कंहिं बि मुस्लमान ईंदा आहिनि शहर जा, अची चवंदा आहिनि फ़क़ीर ॿुधायो जॻह किथे, असांखे त ॻोल्हणी पए थी हिते आसपास में जॻह ख़ाली हुजे ॾियूं। हाणे 4 दीवारी खां असां अॻिते करूं था त पोइ वरी अचनि था अहिड़ा पठान सठान चवंदा तव्हां न वधो अॻिते, असां छा करूं। ये जो कब्रिस्तान देख रहे हैं ये समझे मीरपुर का सबसे बड़ा कब्रिस्तान है और ये जो है सबसे पुराना भी है। यहाँ पे जो है जगहें फुल हो चुकी हैं और इंतज़ामिया कोई यहाँ पे रिस्पॉन्स नहीं करती है, ना लाइट है यहाँ पे। रात में आ जाओ अपना लाइट मिलेगी आपको, और यहाँ जगहें फुल हो चुकी हैं बिल्कुल। लोग अब आते हैं वो पहले से जगह बुक करके चले जाते हैं यहाँ पे आके, या तो फिर कुछ दिनों में यहाँ पे ऐसा हाल हो जाएगा जैसे कराची का हाल है ना, आप देख रहे हैं। कराची में जगह किराए पे मिलती है, जगह पहले से बुक करा देते हैं, पैसों में हज़ार लाख रुपए में जगह बुक करवा देते हैं। तो यहाँ पे भी वही हाल हो जाएगा अगर कुछ इंतज़ामिया ने यहाँ पे तवज्जो नहीं दी ना, तो यहाँ पे भी बिल्कुल वही हाल होगा जो कराची में हाल हो रहा है। और दूसरा ये कि यहाँ पे हीरोइन घूमते रहते हैं रात को, और जो है ना कब्रें खोद देते हैं, उसमें सामान निकाल लेते हैं, चोरी कर लेते हैं, लेकिन कोई परवाह नहीं है, किसी को कुछ नहीं पता। या बल्दिया से दरख्वास्त करता हूँ कि वो आएँ थोड़ी नज़रसानी करें इस पुराने कब्रिस्तान को, ताकि ये आबाद रहे। मुंहिंजो नालो फ़क़ीर ग़ुलाम हुसैन आहे, कलोड़ो ज़ात जो आहियां, हिते कब्रिस्तान रहण वारो आहियां सम्झे। त हिन कब्रिस्तान में हाणे जेकी आहे जॻह दफ़न करण जी आहे ई कोन। माना असीं बि ज़ोरी जेके मिटलूं आहिनि उन्हनि खे वञी तयारु करियूं था, बाक़ी जॻह में हिन में गुंजाइश कोन्हे, न हिन कब्रिस्तान जी सही सफ़ाई है। ये कब्रिस्तान तकरीबन 300 साल पुराना कब्रिस्तान है और साबू शाह बाबा रहमतुल्लाह अलैह के नाम से ये कब्रिस्तान है। और इस कब्रिस्तान के अंदर सफाई सुथराई का इंतज़ाम हम अपनी मदद आपके तहत करवाते हैं जो है। और जब भी कोई त्यौहार आता है, जैसे ईद उल फितर का मौका आता है, तो उस पर हम खुद जो है अपने इसकी सफाई करवाते हैं कब्रिस्तान की। इंतज़ामिया की तरफ से कोई इसके लिए सहूलत नहीं है। और इस कब्रिस्तान में आप देख सकते हैं कि सेवर एनर्जी सेवर जो लाइटें हैं ये भी लगी हुई नहीं है जो ना। लाइट अगर मैयत रात के अंदर आ जाए तो अंधेरा है और उसके सिवा कुछ भी नहीं है जो ना। कब्रिस्तान की हालत बिल्कुल जो है वो ख़राब है जो है। कब्ज़ा माफिया तो कब्रिस्तान में कोई नहीं है जो है, इसके अंदर इस कब्रिस्तान में कोई कब्ज़ा माफिया नहीं है जो ना किसी को हम कब्ज़ा करने देते हैं यहाँ पे जो। मेरा नाम बरकत मसीह है। हम जहाँ खड़े हैं ये कब्रिस्तान की जगह है, और यहाँ कब्रिस्तान में गंदा पानी और नाजायज़ लोगों ने बासर लोगों ने कब्ज़ा किया हुआ है। आप देख लो कि सारे कब्रिस्तान का हिस्सा कहाँ तक ख़त्म हो गया है आस्ते आस्ते, और कोई सहूलत भी नहीं है। अगर द्वार भी अगर कराए हुकूमत, इतना खर्चा हुकूमत करते, अगर इधर भी कर दे तो कोई फ़र्क नहीं है। ये मसीह लोगों का कब्रिस्तान है, बस बासर लोगों में सभी शामिल होते हैं पार्टी बुनियाद पे। हर को कौन जहाँ भी देखो फालतू जगह बासर लोगों ने कब्ज़ा किया हुआ, जहाँ जिसका ज़ोर होता है। भील बिरादरी सां असां वापसि आहियूं। हीअ जेका आहे मसाण आहे इहा असांजी तमामु क़दीमी मसाण आहे ऐं इन में मुख़्तलिफ़ बिरादरियूं असांजी जेके हिंदू बिरादरियूं आहिनि उन्हनि सां वापसि था जेके डेथ बॉडियूं जेके अग्नि संस्कार असां हिते ई कंदा आहियूं। हिते ख़ासि करे असां सां जेको इशू आहे उहो हिकिड़ो त पाणी पीअण जो मसइलो आहे। साफ़ु पाणी कोन्हे पीअण जे लाइ, माण्हू जेके अचनि था डेथ बॉडी सां गॾु उहो जाम परेशान। लाइट जो मेन इशू आहे ऐं जेके डेथ बॉडी सां गॾु माण्हू अचनि था उन्हनि लाइ वेहण जो वॾो इशू आहे। ऐं हिते जेको आहे चौकीदारी जे हवाले सां, इंतिज़ामिया जे हवाले सां का बि जेका असांखे जेका हिते सिक्योरिटी मिलियल न आहे। ऐं असांजा जेके माण्हू वीचारा ॿाहिरि खां ईंदा आहिनि तमामु वधीक जेको हिते दरबदर थींदा आहिनि। हीअ तव्हां नाज़रीन जेको बि तव्हां ॾिसो पिया, सफ़ाई जे हवाले सां को बि जेको आहे बल्दिया वारनि जो को बि असां सां जेको राब्तो न आहे। ऐं सॼो जेको असांजो हीअ जेको एरिया आहे अग्नि संसार वारो जेको बि एरिया आहे सॼो जेको आहे गंद किचिरे सां भरियो पियो आहे। ऐं असां
बल्दिया वारनि खां या टाउन वारनि सां हिते जी इंतिज़ामिया सां इहो अपील कयूं था त बराए महिरबानी असां जेको घटि में घटि आख़िरी जेका आरामगाह आहे उहो त साफ़ ऐं जेको हुजे। ऐं कब्रिस्तान का गोरखान फी सबिलिल्लाह इधर काम करता हूँ, कोई तनख्वाह कोई मुआवजा नहीं है, अगर किसी ने दिया तो बेहतर, नहीं दिया तो अल्लाह उसे खुश रखे। पानी का मसला एक नलका है, उसके ऊपर भी 10 दफ़ा सही करा चुका हूँ, वो नलका सही नहीं होता, दूसरा लगाने वाला कोई है ही नहीं है। पानी है खारा है, उससे जो है कब्रें जो है सारी कलर पकड़ गई हैं और गिर जाती हैं। दूसरा ये मोहल्ले वाले पहले ही कुछ मकान बना चुके हैं कब्रिस्तान के एरिया में, बकाया जो एरिया बचा उसमें गंद कचरा फेंक के उसको भी कब्जा करना, और दीवार जो गिर रही है और कई गिर चुकी है एक आधी। इसके अलावा इस कब्रिस्तान में कोई दिलचस्पी लेने वाला है ही नहीं है। नाज़रीन, ही जेके कब्रिस्तान ते आयल आहिनि या उते जेके वेठल आहिनि उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणो त कब्रिस्ताननि में का बि सहूलियत कोन्हे, इंतिज़ामिया पारां न सफ़ाई था कराइनि, न ई को उते को पाणी जो बंदोबस्तु आहे। जीअं माण्हू अचनि था को लाश वग़ैरह खणे त उते क़बर जे मथां अगरि पाणी ॾिजे, ऐं इहो ई चयो वेंदो आहे त हमेशह जेकॾहिं को माण्हू फ़ौत थियो उते वञनि आख़िरी आरामगाह कब्रिस्तान आहे। मगर शायदि हिननि चूंडियल नुमाइंदनि खे या हिते जी ज़िले जे इंतिज़ामिया खे या हिते जा जेके आहिनि सरहदी वारा उन्हनि खे इन्हनि शयुनि ते ध्यानु कोन पिया ॾियनि। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे जेको कानूनदान मुमताज़ जरवार, ऐं अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करे त हुनजा छा चवणा। मुमताज़ जरवार साहिबु, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि जी आबादी तक़रीबन 8 खां 10 लख जी आबादी जो शहर आहे। मीरपुर ख़ासि जा जेके कब्रिस्तान आहिनि उहो कब्ज़ा माफ़ियानि जे वर चढ़ियल आहिनि। तव्हां शहर जा मसइला थियनि था उन्हनि ते सिंध हाई कोर्ट में या मीरपुर ख़ासि जी अदालतनि में त केस दाख़िल कयो था, ऐं छाजे करे इन्हनि मसइलनि ते तव्हां ख़ामोश आहियो? मेहरबानी नज़ीर कंवर साहब जो तव्हां ब्यूरो टाइम मीरपुर ख़ासि जे इन प्रोग्राम में असांखे दावत ॾिनी, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ासि जी जीअं जीअं आबादी वधंदी पई वञे तीअं तीअं आबादी सां गॾोगॾु मीरपुर ख़ासि जा मसाला बि वधंदा पिया वञनि। उन में गंदगी हुजे, पीअण जे पाणी जो मसालो हुजे, साफ़ पाणी जो इंक्रोचमेंट वॾे में वॾो मसालो आहे। इंक्रोचमेंट जेका माना कब्रिस्ताननि ते बि थिए पई त घिटियुनि पाड़नि में गलियुनि में रोड रस्तनि ते बि आहे। हाणे कब्रिस्तान लाइ त बाक़ाइदगी सां वेस्ट पाकिस्तान प्रिजर्वेशन एंड मेंटेनेंस एक्ट 1958 जो आहे, जंहिं ते अमल केरु कराए उन कानून ते जेके कानून साज़ी त थी वई, पर कानून साज़ी जी उहा अमलदारी कोन्हे। हिते असां वटि अहिड़ियूं कमेटीज़ ई कोन्हनि, को मोहलनि मंझि उन इलाइक़नि मंझि या शहरी सतह ते शहरी लेवल ते अहिड़ी का बि कमेटी कोन्हे जंहिंखे गवर्नमेंट ऑफिशियल को उन जी निगरानी कंदो हुजे ऐं उन में गवर्नमेंट ऑफिशियल्स कुझु मेंबर हुजनि ऐं आम माण्हू जेके मेंबर हुजनि। छा हाणे जॾहिं उहे कमेटियूं ई कोन्हनि त उन इंक्रोचमेंट खे केरु ॾिसे, उन गंदगी ऐं सफ़ाई खे केरु ॾिसे, उन कब्रिस्ताननि जी बेरुमती पई थिए या कब्रिस्तान ते कब्ज़ा पिया थियनि, माण्हुनि खे क़बर जे लाइ जॻह कोन थी मिले, माण्हू परेशान आहिनि त जेकॾहिं किथे का फ़ौतगी थिए थी त कब्रिस्तान कहिड़े कब्रिस्तान में जॻह मिलंदी। इहो हिकिड़ो वॾे में वॾो मसइलो आहे। त इन जे लाइ बि असां माण्हुनि खे आवाज़ु उथारणु घुरिजे। बकुल तव्हांजे कमेटियूं त आहिनि, कानून बि आहिनि, मगर उन ते अमल केरु कराए। ऐं हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो मीरपुर ख़ासि शहर जा जेके बि मसइला हुआ, ज़िले जा मसइला हुआ, उन ते तव्हां पिटीशनूं दाख़िल करायूं। छा हिन मसइले ते जेको मेन मसइलो आहे इन ते तव्हां अदालत में वेंदव? तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूं 4 ॾींहं अॻु में हिकिड़ी पिटीशन सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में हिकिड़ी फाइल कई आहे, जंहिंमें हाई कोर्ट डायरेक्शन ॾिनी आहे कमिश्नर मीरपुर ख़ासि खे ऐं डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि खे त तव्हां मीरपुर ख़ासि जी सफ़ाई सुथराई, इंक्रोचमेंट, रोड रस्ता उन्हनि सभिनी जी रिपोर्ट बि ॾियो ऐं उहे सफ़ाई सुथराई करियो। मुंहिंजो ईमान आहे त जेका ही सरकारी मशीनरी आहे, शायदि इन जो इहो मूड ऐं या मर्ज़ी ऐं ख़्वाहिश आहे त सियासत तां माण्हुनि जो अरवाह खॼी वञे ऐं उहा सियासतदाननि जे खाते में उहे नाकामियूं ऐं उहे शयूं लिखजनि। छा तव्हांजी इन पिटीशन सां हिते जी आवाम खे रिलीफ मिलंदो? हिते त पहिरीं जेके इहे आहिनि करप्शन करण में पूरा आहिनि, एंटी करप्शन वारनि छापा आया आहिनि, नेब वारनि छापा आया आहिनि, अॼु ताईं उन्हनि
खे कुझु कोन पियो थिए, तव्हां जेका हिन वक़्तु जेका पिटीशन दाख़िल कई आहे उन सां को माण्हुनि खे रिलीफ मिलंदो? बिल्कुलु। हाणे इन जेका पिटीशन आहे उन ही में हाई कोर्ट डायरेक्शन ॾिनी आहे कमिश्नर साहब खे त तव्हां हिकिड़ी हाई लेवल जी कमेटी जेका तश्कील ॾियो, जंहिं मंझि बार एसोसिएशन हुजे, सिविल सोसाइटी हुजे, ॿिया शहरी नुमाइंदा उनमें हुजनि ऐं उहा डिप्टी कमिश्नर जी निगरानी में उहा कमु करे ऐं उहा मीरपुर ख़ासि जे माना साफ़ पीअण जे पाणी जो प्लान, रोड रस्ता ऐं इंक्रोचमेंट उन हवाले सां एक्शन खणे ऐं ॿुधाए त हुननि जो एक्शन प्लान छा हूंदो ऐं उहे केतिरनि ॾींहंनि में इहो कुझु कंदा। ममता जरवार साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ही ममता जरवार जा तव्हां वीचार ॿुधा, हिननि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं कानून आहे मगर अमल करण वारो केरु कोन्हे। छाजे करे मीरपुर ख़ासि ज़िले जी सूरत हाल हिन वक़्तु अहिड़ी आहे जेको मीरपुर ख़ासि ज़िले वासी ईअं सम्झो त के हिकिड़ो गटरनि में रहनि पिया या बदबू वारे शहर में रहनि पिया, जिते न पीअण जो पाणी थो मिले न हुननि खे का बि सहूलियत आहे। हिन वक़्तु असां गॾु जेको ॿियो मौजूदु आहे हितां मीरपुर ख़ासि जो जेको आहे मौलाना हफ़ीज़ रहमान फैज़, अचो त हुन सां मीरपुर ख़ासि शहर जे मसइलनि तोड़े मीरपुर ख़ासि में जेके क़बरुनि ते जेके कब्ज़ा खोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। मौलाना हफ़ीज़ रहमान साहब, तव्हां असांखे ॿुधाइजो मीरपुर ख़ासि शहर जी जेका तमामु हिकु वॾी आबादी आहे जिते कब्ज़ा माफ़िया पारां क़ब्रस्ताननि ते बि कब्ज़ा करे छॾिया आहिनि, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अव्हांजो सुवालु बिल्कुलु ठीकु आहे ऐं इहो हक़ीक़त आहे त क़ब्रस्तान जेको आहे हीउ आख़िरी ठिकानो आहे ऐं जेकॾहिं हुते बि अहिड़ी कंडीशन हुजे जो क़ब्रस्ताननि ते माण्हू कब्ज़ा करणु ऐं गंदो पाणी क़बरनि जे अंदरां निकिरे त बिल्कुलु हीअ वॾी परेशानी जी ॻाल्हि आहे। ऐं जेतिरी असांजी आबादी आहे मीरपुर ख़ासि जी तक़रीबन 7-8 लख जी या कुझु मथे जी आबादी आहे, उन हिसाब सां जेके 7-8 क़ब्रस्तान आहिनि हिकु नंबर त हीउ बिल्कुलु ई जेको आहे उन हिसाब सां पूरो नथो लहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त अव्हां ॾिसो हर क़ब्रस्तान जे मथां हर क़िस्म जे बदमाशनि जो कब्ज़ो आहे ऐं चार दीवारी त आहे कोन, सफ़ाई जो कोई इंतज़ाम क़ब्रस्तान में आहे कोन ऐं जेके ही गोरकन आहिनि जेके क़बरूं खोदंदा आहिनि बल्दिया जी तरफ़ां या इहो रखियल आहिनि, त असां बि जेके मज़हबी माण्हू आहिनि ऐं हर ज़ाहिर आहे जेको मज़हबी हुजे या ग़ैर मज़हबी हुजे उनजो आख़िरी ठिकानो क़ब्रस्तान आहे। असां इंतिज़ामिया खां इहो अपील था करूं, एतिजाज था करूं त ख़ुदारा हिकु त नंबर जेके क़ब्रस्तान आहिनि उन्हनि जो ख़्यालु कयो वञे, जिन हुते कब्ज़ो कया उन्हनि खे हटाए वञे, जेको गंदो नालो आहे या दुकानदार आहिनि गैर क़ानूनी उन्हनि खे हटाए वञे ऐं ज़मीन ॾिनी वञे तां त जीअं आबादी वधे पई त क़ब्रस्तान जी ज़रूरतूं बि पूरी थियनि। बकुल तव्हांजे कुझु ज़मीन पियल आहे जंहिं ते कुझु कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़ो करे छॾी आहे, उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं जेतिरा बि मीरपुर ख़ासि जा क़ब्रस्तान आहिनि चारों तरफ़ जेके घर ठहियल आहिनि उन्हनि अॾावतूं करे छॾियूं आहिनि, 4 दीवारियूं ॾेई छॾियूं आहिनि। छा उहे छाजे करे भला इंतिज़ामिया सां तव्हां गॾिजाणी करे या उन्हनि लाइ करे एहतिजाज नथा करियो? असल में असांजी बदनसीबी आहे, हक़ीक़त आहे त इस्लाम जे अंदरि क़ब्रस्तान जी वॾी अहमियत आहे। इस्लामी नुक़्ते नज़र सां क़ब्रस्तान में चप्पल पाइण बि मुनासिबु कोन आहे, पर असांजे क़ब्रस्तान जी कंडीशन इहा आहे जो माण्हू बग़ैर चप्पल हुते वञी नथो सघे। ऐं हीअ जेके कब्ज़ा माफ़ी आहे, जेके पंहिंजा मंशियात फ़रोश्त आहिनि हुते वेही मंशियात पीअनि पिया, त हीअ इंतिज़ामिया जी ज़िमेदारी आहे, पर इंतिज़ामिया जी हुन पासे का तवजो ई कोन आहे। असां कई चकर हिननि खे चयो आहे तव्हां महिरबानी करे क़बरुनि जी तोहीन थिए पई, क़बर जे मथां वेही चरस पीअनि पिया, क़बर जे मथां वेही हीरोइन पीअनि पिया ऐं बाज़ जॻह ते ईअं बि थिए पियो जो क़बरुनि जी जेका तख़्तियूं आहिनि या कुझु सिरूं या सामान या कफ़न हू जेके ही मंशियात वारा आहिनि हू त खणी विकिरो छॾनि ऐं हू जी बेहरमती अलॻि थिए। त हीअ कब्ज़ा माफ़ी आहे या जेके आहे हीअ मंशियात फ़रोश्त आहिनि, हीअ बिल्कुलु इंतिज़ामिया जे इल्म में आहे। असां इंतिज़ामिया खे एहतिजाज था कयूं, अपील था कयूं त महिरबानी करे हिन जे मथां जेको क़ानूनी कार्रवाई कई वञे, न त पोइ ज़ाहिर असां मजबूर थी वेंदासीं। असां मज़हबी जमातूं ऐं जेके दुनिया जा ॿिया या सिविल सोसाइटी वारा असां गॾिजी करे पंहिंजे क़ब्रस्तान जे लाइ आवाज़ु खणंदासीं इंशाअल्लाह। मौलाना हफ़ीज़ रहमान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मौलाना हफ़ीज़ रहमान साहब जा, उन खां अलावा मुमताज़ जरवार जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि मुसलसल जदोजहद कई, उन खां नेठि आख़िरी में हिननि वञी अदालत जो दर खड़कायो आहे। छाजे करे त इंतिज़ामिया मां हिननि खे का बि उमेदु कोन हुई। पहिरीं त मीरपुर ख़ासि शहर जी जेको सफ़ाई जो मसइलो, पोइ इंक्रोचमेंट जो मसइलो, हाणे एतिरे ताईं उहे कब्ज़ा खोर अचे क़ब्रस्ताननि में घिड़िया आहिनि। त नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु थींदासीं।
नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन ही जेके मुख़्तलिफ़ शहर वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा, उन खां अलावा जेको मौलाना हफ़ीज़ रहमान फैज़ आहे उन जा, मुमताज़ जरवारा इन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो पिणु इहो चवणु आहे त मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि कानून बि आहिनि, सभु कोई इंतिज़ामिया बि आहे, चूंडियल नुमाइंदा बि आहिनि, मगर उन बावजूदि मीरपुर ख़ासि ज़िलो सॼो मसइलनि जे वर चढ़ियल आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ासि शहर में असीं तव्हांखे ॿुधायूं हिन वक़्तु अहिड़ी पोज़ीशन आहे जेके माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि ऐं माण्हुनि जे वञण लाइ या अचण लाइ रस्ता ई कोन्हनि। एतिरी गंदगी आहे, एतिरा माण्हुनि लाइ मसइला पैदा थी था वञनि। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त जी क़दीमी मागन जी मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि तालके हुसैन बख़्श मरी जे अंदरि जेको काहू जो दड़ो आहे, उन खां अलावा नवकोट जो क़िलो आहे या उमरकोट जो क़िलो आहे, इहे बि जेके मिसार ॼण शुरू थी विया आहिनि। काहू जे दड़े मञा जेका कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि, जिते 34 खां 35 एकड़ ज़मीन हुई, हींअर सिर्फ़ु 4 खां 5 एकड़ वञी उन्हनि जी ज़मीन बची आहे। जेको हींअर ताज़ो जेको हुतां जो जेको MP ओ सरदार अली शाह, उनखे जेका सकाफ़त खाते जी वज़ारत मिली आहे, असीं चाहियूं था त इहा इन्हनि खे असां उन्हनि वज़ीरनि खे या हितां जे MPN खे या MNN खे इहे शयूं, इहे फुटेज असीं ॾेखारियूं त हिननि जेके क़दीमी मागन क़दीमी शयूं हिननि जी छा हालत लॻी पई आहे। उमरकोट क़िलो आहे त हुनजी चारूं तरफ़ उतां खां दीवारूं किरियूं पियूं आहिनि, काऊ दड़े जी सही पोज़ीशन लॻी पई आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ासि जो हिकिड़ो म्यूज़ियम आहे, उहो तक़रीबन 5 खां 8 साल थिया आहिनि, सिर्फ़ु नालो इहो वरितो त वञे मीरपुर ख़ासि भिटाई कल्चर हॉल जे भर में जेको आहे म्यूज़ियम आहे, मगर केतिरा ई साल थी विया हलिया आहिनि। हुन मञा कुझु जेके नवादरातूं चोरी थियूं, उन खां पोइ जो उहे नवादरातूं जे मिलियूं त अञा ताईं जेके आहिनि जेको हितां जा माण्हू केरु चवण वारो केरु कोन्हे, केरु ॿुधण वारो कोन्हे। ऐं उन जी साॻी सूरत असीं तव्हांखे ॿुधायूं, आसफा भुट्टो जे नाले हिकिड़ो जेको पार्क ठहियो, उन मञा बि ठेकेदारनि पारां कमु करण खां पहिरीं जेके पैसा कढी छॾिया आहिनि। हिन वक़्तु असां गॾु जेको आहे समाजी अॻुवान आहे ऐं मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते जेके आवाज़ उथारींदड़ शौकत रामू आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हिननि मसइलनि ते ही छा कंदा, ही कहिड़ो आवाज़ उथारींदा। शौकत रामू साहिबु, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि ज़िले में कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि, एतिरे ताईं क़दीमी मागन ते कब्ज़ा थी विया आहिनि। क़दीमी मागन में उतां जेका मिटी खणण जो सिलसिलो जारी आहे ऐं काहू दड़ो जेको तव्हांजे साम्हूं आहे, छाजे करे उन ते आवाज़ कोन था उथारियो? छा आहे त हुई त सॼी सिंध जा क़दीमी माग आहिनि, उन्हनि जी जेका हींअर तव्हांजी पोज़ीशन तव्हां ॾिसंदो त उहो तमामु हिकिड़ी ज़बूं आहे। ऐं क़दीमी मागनि ते असांजी डिवीज़न मीरपुर ख़ासि में ख़ासि करे काहू जो दड़ो मीरपुर ख़ासि जे अंदरि आहे, उन ते बिल्कुलु मुकमल तरह सां कब्ज़ो थी चुको आहे, इंक्रोचमेंट आहे। इवन उन जा जेके आहिनि क़दीमी जेके आसार जेके आहिनि उहे उतां ख़तमु कया विया आहिनि ऐं उन्हनि जी मिटी बि उतां खणी विया। हिते अफ़गानी अचनि था, ॿिया अचनि था, जेके उहे पंहिंजे पैसनि जे ख़ातिर जा ॿियो जेको आहे असांजी मिटी उतां खणी उहे जे काहू जे दड़े जा जेके क़दीमी असांजा हज़ारे साल जी हिकिड़ी सिंध जी हिकिड़ी तारीख़ रखनि था, हिकिड़ी सकाफ़त खे उजागर करण वारा असां जेके उहे असांजा क़दीमी माग जेके आहिनि उन्हनि खे बिल्कुलु मेसारियो वियो आहे, उन्हनि खे ख़तमु कयो आहे। उन ते को बि असांजी गवर्नमेंट जी रिट न आहे ऐं केरु पुछण वारो न आहे। ऐं मीरपुर ख़ासि शहर जी जेका पोज़ीशन आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। असांजा रोड रस्ता जेके आहिनि उहे गटरनि में तब्दील थी चुका आहिनि ऐं इवन एतिरी इंक्रोचमेंट वधी वई आहे जो असांजे घिटियूं जेके आहिनि जेके तक़रीबन 70-80 फुट जी 100 फुट जी जेका घिटी हुई उहा हाणे उन में गाॾी त ठहियो पर माण्हू हलण जे लाइ बि जॻह न बची आहे, एतिरी इंक्रोचमेंट वधी चुकी आहे। असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त छा था सम्झो सकाफ़त खाते जी वज़ारत जेको आहे उहो कलमदान हिन वक़्तु जेको MP आहे सरदार शाह खे मिलियो आहे। हिन खां पहिरीं बि शर्मिला फारूकी पारां वॾियूं दावाऊं कयूं वयूं त असां इहे कब्ज़ा ख़तमु कराईंदासीं, मागनि ते असां कमु कंदासीं। ऐं तव्हां कीअं था उमेदु सम्झो त सरदार शाह बि हाणे उन इहे कमु कराईंदो या उहा साॻी पोज़ीशन में रहंदा, सिर्फ़ु इहे जेके चूंडियल नुमाइंदनि जो वज़ीरनि जूं सिर्फ़ु ॻाल्हियूं हूंदियूं? सभ खां पहिरीं त तव्हांखे ॿुधायां त अॻु में जेके रवायती मिनिस्टर रहिया आहिनि, मूंखे उमेदु आहे त साईं सरदार शाह जेको आहे उहो पाण हिन कल्चर सां वाबस्ता रहियो आहे ऐं हिन पाण दुनिया जे जेके मुख़्तलिफ़ जिते जेका टूरिज़म ते जेके कंट्रीज़ जंहिं एॾो डेवलपमेंट कंट्रीज़ आहिनि जंहिंजी जेका इनकम आहे उहा उन्हनि ते आहे, उन्हनि जा पाण दौरा कया आहिनि ऐं प्रैक्टिकली ॾिठो आहे त मूंखे उमेदु आहे त असांजे सरदार शाह रवायती मिनिस्टरनि खे हटी करे प्रैक्टिकली जेका आहिनि असांजी क़दीमी मागनि खे बचाइण में हिकिड़ो वॾो रोल प्ले कंदो ऐं इनशाअल्लाह असां इन में यकीन रखूं था। अॼु जेका असां ॾिसूं पिया त असांजी कल्चर जेका आहे उहा तबाही जी तरफ़ वञे पई
ऐं इहो ई बुनियादी जेके सुधरियल क़ौमूं आहिनि जेके बि असांजो उन जेके बुनियादी जेको असांजो आहे त उहो कल्चर ते आहे। चाहे त सिंधी क़ौम अॼु बि जेको आहे सूफ़ीज़म जी प्रचारक आहे ऐं असांजो जेको कल्चर आहे उन में हिकिड़ो उन जी जेका अॼु जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राबु आहे, सॼी सिंध सॼे मुल्क में जेका बम ब्लास्ट थियनि पिया या ख़ुदकश हमला थियनि पिया ऐं असांजी वाहिद सिंध जी जेका सकाफ़त आहे उन असांखे इहो ई दर्स ॾिनो आहे त अमन जो, प्यार जो, मोहबत जो, भाईचारे जो ऐं असांजो सिंध जी माण्हू कॾहिं बि बमबार न थी सघियो। इहा ई असांजी सकाफ़त आहे, इहो ई असां में लेसन लर्न कंदा आहियूं, असां इन मां सबक़ सिखंदा आहियूं। शौकत रामू साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही समाजी अॻुवाणनि जा शहरनि जा इन सभिनी जा वीचार तव्हां ॿुधा हूंदा। हाणे हिननि जे वीचारनि में ईअं ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जीअं हुकूमत जी रेट ख़तमु थी वई आहे, उन खां अलावा कब्ज़ा माफ़ियानि पारां सभिनी मिरपुर ख़ासि ज़िले जे क़ब्रस्ताननि ते कब्ज़ा करे छॾनि। कब्ज़ा माफ़ियानि जो आहे इहे ख़तमु कराए वञनि जीअं त माण्हुनि खे रिलीफ मिले। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा।